या अबा बकरिन, चओ सुभान अल्लाह। अबू बकर राज़ी त सफ़र में मां सां गॾु हुजे। हज़रत अबू बकर साईं थॾे ते जवाब ॾिनो। सिद्दीक़ अकबर फरमायो वहल अना व माली व वलदी इल्ला फिदाक, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा साईं मां केरु हां, मुंहिंजा बचड़ा भी तव्हांजे कदमनि तां घोर वञनि, मुंहिंजी मिल्कियत भी तव्हांजे कदमनि तां घोर वञे। मुंहिंजे साईं फरमायो रज़ीता अन तकून माई या अबा बकरिन, अबू बकर राज़ी त मां सां सफ़र में साण हुजे। इम्तिहान ईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, आज़माइश ईंदी। रज़ीता अन तकून माई या अबा बकरिन, चओ सुभान अल्लाह। अबू बकर राज़ी त सफ़र में मां सां गॾु हुजे। हज़रत अबू बकर साईं थॾे ते जवाब ॾिनो। सिद्दीक़